साल का रिपोर्टर जवार महबूब अली से तो सोभोदेरो भरसा गोठ लाल बख्श चणियों जो रहाकू खान मोहम्मद चणियों पंहिंजे पुट गुलाम अब्बास चणियों जे ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज कयो ऐं इंसाफ़ जी घुर कई। तफ़सील मूजिब सोभोदेरो भरसा गोठ लाल बख्श जो रहाकू बुज़ुर्ग खान मोहम्मद चणियों पंहिंजे पुट गुलाम अब्बास चणियों जे ज़ियादतियुनि ख़िलाफ़ दाहींदे ॿुधायो त कुझु वक़्तु अॻु गुलाम अब्बास खां 4 वेसा ज़मीन पंहिंजे नंढे पुट ज़मीर हुसैन खे वठी ॾिनी हुई, जंहिंजी टोटल रक़म 9,30,000 हुई। उन मां असां हुनखे 7.5 लाख रुपया ॾेई चुका आहियूं, बाक़ी रक़म ॾियण लाइ तयारु आहियूं, पर ही ज़मीन जो खातो बि नथो ॾिए ऐं पैसा बि वापसि नथो करे। रहंदो असांखे मूं ज़ईफ़ ऐं मुंहिंजे नंढे पुट ज़मीर खे मारण जूं धमकियूं ॾिए थो। मुंहिंजो पुटु ज़मीर सां विढ़ियो आहे, उन जे घर में भञ पिण कई आहे। मुंहिंजो पुटु गुलाम अब्बास मुंहिंजे चएमेन आहे, उन करे मां खान मोहम्मद चणियों संदसि वालिद मजबूर थी करे मीडिया करे रहियो आहियां। मुंहिंजे वस वारनि AC सोभोदेरो DIG सखर ऐं SSP खे अपील आहे त जल्द हिन मामले जो नोटिस वठी मूं ज़ईफ़ पीउ सां इंसाफ़ कयो वञे। जॾहिं त सहाफ़ियुनि पारां गुलाम अब्बास खां मौक़िफ़ वरितो वियो त हुन ॿुधायो त मूं वाक़ई स्टाम्प पेपर चङनि जे साम्हूं करे ॾिनो हो। खातो मुंहिंजो आहे ऐं मां हाणे खातो नथो ॾेई सघां, बाक़ी वरितल रक़म चङनि जे साम्हूं वापसि कंदमि।